अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पिरिया गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। कराची गुल प्लाज़ा साने में फौतिन जो अंग वधी चोॾहं थी वियो। 33 कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो सर्च ऑपरेशन दौरान वधीक 8 ॼणनि जा लाश हथ। एसएसपी ॾखण चयो आहे त ज़ख़्मी ऐं बेहोशी जी हालत में 18 ॼणनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। 59 लापता माण्हुनि जे वार्ड सां राब्तो कयो आहे। 20 जी लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। गुल प्लाज़ा वाक़े जे सोक में अॼु कराची जी मार्केटूं बंदि। वापारी अॻवाननि जो चवणु आहे त गुल प्लाज़ा में बाहि सां अरबे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। सवे दुकान सड़ी विया आहिनि। हुकूमत मुतासिरनि जी मदद करे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 3 माड़ इमारत हुई ऐं उन में 1000 खां वधीक दुकान हुआ। दुकाननि में अहिड़ो क़िस्म जो सामान पियल हो जो बाहि तेज़ी सां पखेड़जी वई। बाहि कीअं लॻी इहो चवण वक़्त खां अॻु हूंदो। शुरूआती ॼाण मुताबिक़ बाहि शॉर्ट सर्किट सबबि लॻी आहे। वापारियुनि जो जेको नुक़सान थियो आहे उन जो अज़ालो कंदासीं। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह गुल प्लाज़ा पहुची इमदादी कार्रवाइयुनि जो जाइज़ो वरितो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इमदादी कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी आहे। बाहि लॻण सबबि 6 ॼणा फौत थिया। 58 माण्हू लापता आहिनि। 20 ज़ख़्मी अस्पताल पहुता जिन खे तिबी इमदाद ॾियण बाद फारिग कयो वियो। फौतिन जे वारसनि सां दुख में बराबर जा शरीक आहियूं। मुतासिरनि खे रिलीफ फराहम कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शहरज़ इनाम मेमण पारां गुल प्लाज़ा में बाहि लॻण वारे वाक़े में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते दुख जो इज़हार। शहरज़ इनाम मेमण चयो आहे त ही इंतहाई अलमनाक सानो आहे जंहिं में कीमती इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। हुकूमत मुतासिर खानदाननि जे दुख में बराबर ॾे शरीक आहे। पंहिंजे बयान में सीनियर सूबाई वज़ीर शहरज़ इनाम मेमण चयो आहे त वाक़े जी मुकमल जांच जारी आहे त जीअं मालूम थी सघे त बाहि कीअं लॻी ऐं उन जा सबब छा हुआ। वाक़े बाबति हिकु फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट पिणु तयार कई वेंदी जंहिं जे बुनियाद ते ईंदड़ क़दम तइ कया वेंदा। राजनपुर जे कच्चो रजवाणी ऐं कच्चो कराची में पुलिस जो ऑपरेशन। डीपीओ इरफान समूह जो चवणु आहे त कच्चे में ड्रोन ज़रिए कार्रवाई कयूं पियूं वञनि। 11 धाड़ियलनि हथियार फिटा कया आहिनि। सरेंडर कंदड़ धाड़ियल अगवा क़तल ऐं फुड़ लुट जे केसनि में घुरबल हुआ।